जी नाज़रीन, कुछ ॾींहं पहिरियां जेको आहे सुल्तानपुर जे ॻोठ मुरीदुसिर वाघो जा रवासी नौजवान शफ़ीक वाघो ऐं संदसि नंढो भाउ अब्दुर्रहीम वाघो जेको आहे सो सखर खां सांगी रोड ते जेको आहे सो अगवा थी विया हुआ, जंहिंजो सखर पुलिस 2 ॾींहंनि जो जेको आहे सो मोहलत बि घुरी हुई त 2 ॾींहंनि जे अंदरि उनखे बाज़ियाब करायो वेंदो, पर 2 ॾींहं गुज़री विया ऐं उहे नौजवान जेको आहे सो बाज़ियाब न थी सघिया आहिनि, जंहिंजे करे हितां जे सियासी समाजी धुरनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। त गॾु थिया न शफ़ीक वाघो जी बाज़ियाबी जे लाइ, उन नंढे भाउ जी बाज़ियाबी जे लाइ। हीअ जेको आहे पोएं हफ़्ते जेको आहे सांगी कैडेट कॉलेज वटां जेको आहे इहे 2 किडनैप थिया आहिनि त इन्हनि खे आज़ादु करायो वञे। इहे हिकु घर जा 2 फ़र्द आहिनि, उन्हनि सां हेॾो वॾो सानियो थियो आहे ऐं असांजे नुमाइंदनि खे खपे ख़ासि करे जेके पावर में आहिनि, असेंबली में वेठा आहिनि, जंहिंजो पावर हले पियो, उहे पुलिस डिपार्टमेंट खे तारुक में आहिनि ऐं फ़ौरन हिन जी बाज़ियाबी कराई वेंदी त बहितर अमल थींदो। असांजी अॼु हुन प्रेस क्लब सुल्तानपुर ते जेका मीटिंग ऐं एहतिजाज रिकॉर्ड कराइण जे लाइ असां मौजूदु आहियूं, उहो ॿियो कुझु बि न आहे, हिकिड़ी निमाणी अर्ज़ात कानून जी बालादस्ती जी असां घुर कयूं था या कंसर्न एसएच हुजे उन्हनि खे इंडिकेट कयूं था त पंहिंजूं ज़िमेदारियूं, पंहिंजा जेके फ़र्ज़ी ऐं इख़लाक़ी जेके तव्हांजा कम आहिनि उहे सर अंजाम ॾियो। नवां मुज़ाहिरनि में शरीक माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि इहो चयो त सखर ज़िले में अंदरि वधंदड़ बदअमनी ते ज़ाब्तो आंदो वञे ऐं मुखवी शफ़ीक वाघो ऐं संदसि भाउ अब्दुर्रहीम वाघो खे बाज़ियाब करायो वञे। कैमरामैन टीम सां गॾु महमूद महर, सिंध टीवी न्यूज़, सुल्तान।